मेहर में ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं। ज़मीनी तकरार तां जामरी ऐं मल्हा पाण में विढ़ी पिया। कुहाड़ियूं डंडा लॻण सबबि ॿ ॼणा रतोरत हालत में इस्पताल मुंतक़िल कया विया। वहीद सुमरो जी रिपोर्ट मूजिबि मेड़ भरिसां ॻोठ सतारेणो माछीअ में ही वाक़ियो पेश आयो, जिते ॿुधायो पियो वञे त ज़रई ज़मीन ते तकरार थियो। जामरी ऐं मल्हा पाण में विढ़ी पिया, जंहिं सबबि डंडा ऐं कुहाड़ियूं लॻी वयूं। मल्हा बिरादरी जा ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में आबिद मल्हा, लियाकत मल्हा शामिल आहिनि, जिन खे वासन फौरी तौर ते इलाज लाइ तालका इस्पताल मेहर पहुचायो, जिते खेनि ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ लाड़गांव ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। मेहर मां ताईं ही ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया। ज़मीनी तकरार तां जामरी ऐं मल्हा पाण में विढ़ी पिया। कुहाड़ियूं डंडा लॻण सबबि ॿ ॼणा रतोरत हालत में इस्पताल मुंतक़िल किया विया आहिनि।